नाज़रीन, खैबर में 3 क्लास जो शागिर्द पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। तफ़सील रवायत सैफ फुलपोटो। जी सैफ। जी, खैरपुर में 3 क्लास शागिर्द पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारस सख्त परेशान आहिनि ऐं ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। खैरपुर में लुकमान शहर जे हॉकी ग्राउंड महले जो रहवासी 3 क्लास जो शागिर्द अनवर पुट परवेज़ अहमद शेख पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं करे संदसि वारस सख्त परेशान आहिनि। पुरस्कार नमूने गुम थी वियल ॿारड़े जे वालिद परवेज़ अहमद शेख ॿुधायो त संदसि पुट काल्ह शाम जो घरां निकितो आहे ऐं वापसि न मोटियो आहे। सख़्त ॻोल्हा बावजूदि संदसि ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे सख़्त परेशान आहियूं। इन्हनि ॿुधायो त अहिड़ो इतला बी सेक्शन खैरपुर पुलिस खे बि ॾिनो आहे, पर पुलिस जे पुट जी ॻोल्हा में कंहिं क़िस्म जी मदद न करे सघी आहे। हिननि एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई आहे त मासूम पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी सैफ, जी मेहरबानी।